रमज़ान शरीफ जी 27वीं रात नहायत बाबरकत रात ऐं वधीक इहा बि फज़ीलत असां तव्हांखे हासिल आहे जो असां क़ुरान करीम जे ख़त्म में हिन अज़ीम रात ऐं अज़ीम मजलिस में वेठा आहियूं। अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे त इंशाअल्लाह अल्लाह तबारक व तआला असांजे उमेदनि खां वधीक असांखे अजर अता फरमाए। अल्लाह जे ख़ज़ाननि में कमी न आहे। आम हालात में भी अल्लाह जी रहमत कुशादी हूंदी आहे, पर अॼोकी रात उहा रात आहे जंहिंखे अल्लाह तबारक व तआला फरमायो त इहा रात 1000 महीने जे इबादत खां अफ़ज़ल आहे। क़ुरान करीम में सूरह क़द्र आहे, इन्ना अंज़लनाहु फ़ी लैलतिल क़द्र। लैलतुल क़द्र जे रात में असां क़ुरान खे नाज़िल कयो आहे। तव्हांखे ख़बर आहे त लैलतुल क़द्र कहिड़ी शइ आहे? जवाब ॾिनई त लैलतुल क़द्र 1000 महीननि जे इबादत खां अफ़ज़ल आहे। एॾी अज़ीम रात आहे अॼोकी रात 27 रमज़ान जी रात। हज़रत उबई इब्न काब रज़ी अल्लाह तआला अन्हु तमाम सहाबा मजा वॾे में वॾो कारी आहे। खुद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, अक़राहुम बिकिताबिल्लाह उबई इब्न काब। सभिनी खां वधीक किताबुल्लाह जो कारी उबई इब्न काब आहे। वो फरमाए थो त मां कसम खणी चवां थो त लैलतुल क़द्र जी रात 27 रमज़ान जी रात। इन मां मालूम थियो त अॼोकी रात वॾी अज़ीम रात आहे ऐं लैलतुल क़द्र जी रात आहे। फतावा शामीअ जे मुसन्निफ़ अल्लामा इब्न आबिदीन शामी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे किताब रद्दुल मुख़्तार में लिखियो आहे त तमाम रातनि मंझा रमज़ान जे जेके आख़िरी 10 जूं ताक़ वारियूं रातियूं आहिनि, उन्हनि मंझा सभिनी खां वधीक फज़ीलत वारी रात 27 तारीख़ जी रात आहे। ऐं अॻिते फरमाई त इन रात में ख़त्म करणु क़ुरान शरीफ़ जो तरावीह जे सूरत में वधीक अफ़ज़ल आहे। फज़ीलत में सभ खां वधीक फज़ीलत अॼोकी रात जी आहे ऐं क़ुरान बि अॼोकी रात में ख़त्म करणु वधीक अफ़ज़ल ऐं वधीक सवाब जो बाहिस आहे। मुंहिंजा क़ाबिल एतिराम दोस्तो क़ुरान करीम जा इशारा भी ॿुधाइनि था त 27 तारीख़ जी रात इहा लैलतुल क़द्र जी रात आहे। जेका सूरतुल क़द्र अॼु कारी साहब पढ़ी सजदे करण खां बाद में इन सूरतुल क़द्र में अल्लाह तबारक व तआला लफ्ज़ क़द्र के 3 दफ़ा आंदो आहे। इन्ना अंज़लनाहु फ़ी लैलतिल क़द्र वमा अदराक मा लैलतुल क़द्र लैलतुल क़द्र खैरुम मिन अल्फ़ शहर। लफ्ज़ लैलतुल क़द्र 3 दफ़ा इन सूरत में आयो आहे। ऐं इन सूरत जे अंदरि जेके अल्फाज आहिनि क़ुरान करीम जा, उहे अल्फाज आहिनि 30 अल्फाज आहिनि टोटल इन सूरत में। ऐं उन्हनि 30 अल्फाजनि मंझा पहिरियों लफ्ज़ क़द्र जेको आहे उहो 5 नंबर ते आहे, ॿियो लफ्ज़ क़द्र जेको आहे उहो 10 नंबर ते आहे, ऐं टियों लफ्ज़ क़द्र जेको आहे उहो 12 नंबर ते आहे। 5, 10 ऐं 12 इन सभिनी खे जेकॾहिं असां जमा कयूं त नतीजो पाण ई साम्हूं थो अचे त जेका क़द्र वारी रात आहे, लैला माना रात, क़द्र माना अॼोकी रात जो नालो आहे। त जेका क़द्र वारी रात आहे जंहिंमें अल्लाह क़ुरान खे नाज़िल कयो आहे, उहा रात 27 रमज़ान जी रात। ॿी जगह ते फरमाई त शहर रमज़ान अल्लज़ी उनज़िल फ़ीहिल क़ुरान। रमज़ान वारो महीनो उहो महीनो आहे
जंहिंमें अल्लाह क़ुरान खे नाज़िल कयो आहे। हिन सूरत में फरमाई त इन्ना अंज़लनाहु फी लैलतिल क़द्र, मां हिन क़ुरान खे नाज़िल कयो आहे लैलतुल क़द्र में। मालूम थियो त उहा लैलतुल क़द्र रमज़ान में आहे। ऐं हाणे लैलतुल क़द्र कहिड़ी राति आहे? मां तव्हांखे ॿुधायो त क़ुरान जो इशारो आहे ॿिनि जायुनि ते इन सूरत में, जंहिंमहिल मालूम थिए थो त इहा 27 तारीख़ जी राति आहे। लफ़्ज़ क़द्र 3 दफ़ा इन सूरत में आयो। पहिरियों दफ़ो 5 नंबर ते, ॿियो दफ़ो 10 नंबर ते, टियों दफ़ो 12 नंबर ते। तव्हां भली गिनती कयो। इन्ना 1 नंबर, अंज़लनाहु फी लैलतिल क़द्र 5 नंबर ते आयो। वमा अदराक मा लैलतुल क़द्र 10 नंबर ते आयो। वरी लैलतुल क़द्र 12 नंबर ते आयो। अल्फाज़नि जी गिनती कंदा वञो त 5, 10 ऐं 12 सभिनी खे तव्हां जमा कयो त छा नतीजो निकिरंदो? 5 ऐं 10 15, 10 15 ऐं 12 घणा थिया? 27। इशारो कई त क़द्र वारी राति 27 तारीख़ जी राति। वरी इन में जेके अल्फाज़नि मां अर्ज़ु कयो त सॼी सूरत में अहिड़े तरीक़े सां अल्फाज़ कुल 30 आहिनि। ऐं 30 खां अॻ में जेको 27 नंबर आहे लफ़्ज़ जे लिहाज़ सां, उहो लफ़्ज़ हे आहे, हे सलामुन हिय अरबी ग्रामर जे लिहाज़ सां इहो ज़मीर आहे मुअन्नस जो, जेको ग़ाइब जे लाइ मुतइबा माना ही। जेकॾहिं मुअन्नस हुजे त उनखे तव्हां हे जे लफ़्ज़ सां ही चवंदा आहियूं, ऐं जेकॾहिं मर्द हुजे त हो चवंदा आहियूं। ऐं इहो बि 27 नंबर ते आहे। इहो जेको ज़मीर आहे, इहो ज़मीर मोटे थो राति जे तरफ़। लैल जेका राति आहे क़द्र वारी, लैलतुल क़द्र हे इहा राति अथव। ऐं इहो बि लफ़्ज़ आहे 27 नंबर ते। तव्हां भली गिनती कजो। ऐं 27 नंबर वारे हे जे लफ़्ज़ खे आणे करे अल्लाह तबारक व तआला ॿुधायो त इहा राति 27 वारी राति आहे। रहियो इहो मसइलो त जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त लैलतुल क़द्र जे राति खे आख़िरी अशरे जे ताक़ रातनि में तलाश कयो। ताक़ रातनि में तव्हांखे मिलंदी। हिकु त नबी आलम रहमतुल लिल आलमीन हुआ, सॼे आलम जा नबी आहिनि। उन्हनि इहो इशारो कयो त मुंहिंजी उमत वधि में वधि इबादत करे 5 रातनि में उथे जागे त वधीक सवाबु मिले। आलमनि लिखियो आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इन लफ़्ज़ जे बरकत सां त पाण फरमायो त इन 5 रातनि में ताक़ रातनि में तलाश कयो। अल्लाह तबारक व तआला इन लफ़्ज़नि खे एतिरो क़बूल फरमायो जो इन ताक़ रातनि मंझां कंहिं बि राति में माण्हू जाॻंदो, अल्लाह उनखे लैलतुल क़द्र जो अजर अता फरमाए। अगरि त लैलतुल क़द्र 27 आहे, पर हे इन नज़रिए सां थियो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन जे लाइ बि फरमायो आहे त अल्लाह उनखे इन नज़रिए जे मुताबिक़ लैलतुल क़द्र जो अजर ॾेई छॾींदो। हज़रत साईं मेर शरीफ़ वारनि, साईं अब्दुल करीम मेर शरीफ़ वारा असांजा उस्ताद हुआ। अल्लाह ताला उनजे क़बर जे मथां किरोड़ा रहमतूं नाज़िल फरमाए। ही मरकज़ हो साईं जो। हाणे साईं जन जा औलाद बि ईंदा आहिनि अल्हम्दुलिल्लाह। ऐं साईं जन पाण बि हिते कसरत सां ईंदा रहिया। उन्हनि हिकिड़ो किताबु लिखियो आहे फ़ज़ाइलुन नबी, जेको शमाइल तिरमिज़ी शरीफ़ जो शरह आहे। तिरमिज़ी शरीफ़ जो आख़िरी किताबु आहे फ़ज़ाइलुन नबी, ऐं उन जो शरह साईं जन सिंधीअ में लिखियो आहे फ़ज़ाइलुन नबी। उते ज़ैतून जे तेल जे बारे में, ज़ैतून जे बरकत जे बारे में हदीस आहे। पोइ उन जे हेठां शरह में लिखियो अथऊं त ज़ैतून जेको आहे उहो असुल ॿियो आहे, ॿेर जेतिरो थींदो आहे। ऐं इन फ़लस्तीन जे इलाइक़े में कसरत सां शाम में इहो थींदो आहे। पाण फरमायो पर सिंध जा माण्हू ज़ैतून अमरूद खे चवंदा आहिनि। अमरूद अॼुकल्ह जी मौसम हले थी, आख़िरी मौसम आहे। अमरूद खे सिंध जा माण्हू ज़ैतून चवंदा आहिनि, पर हक़ीक़त में इहो ज़ैतून न आहे। ज़ैतून ॿियो आहे, जंहिंजो तेल विकामबो आहे, उहो ज़ैतून आहे। पाण फरमायो पर
उलमा लिखनि था, बुज़ुर्गान दीन लिखनि था त हिकु क़ौम जे इन अमरूद खे ज़ैतून सॾण जे करे अल्लाह तबारक व तआला खे एतिरो रहम आयो जो इन ज़ैतून जे अंदरि 70 बीमारियुनि जी अल्लाह शिफ़ा रखी आहे। इहो साईं जन ॿिए सिरे वार लिखियो आहे पंहिंजे फ़ज़ाइल नबी किताब में। मुंहिंजा क़ाबिल एहतराम दोस्तो, मुसलमाननि जे ज़बान जी बि अल्लाह खे लॼ हूंदी आहे ऐं नबीअ जे ज़बान जी केतिरी लॼ हूंदी आहे अल्लाह खे, इन जे बारे में सम्झो। नबीअ जे ज़बान खे अल्लाह ताला कीअं उनखे अहिड़े तरीक़े सां कंदो जो उहा ॻाल्हि सही पूरी न थिए, ज़रूरु पूरी थींदी। तंहिंजे करे जेकॾहिं तव्हां लैलतुल क़द्र सम्झी करे 21 तारीख़ जी इबादत कंदो त बि सवाबु मिलंदो, ऐं 23 जी कंदो तॾहिं बि पूरो सवाबु मिलंदो, ऐं जेकॾहिं 25 तारीख़ कंदो तॾहिं बि सवाबु मिलंदो, 27 कंदो त बि तव्हांखे लैलतुल क़द्र मिलंदी। अल्लाह तबारक व तआला असांखे इन में इबादत करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। मुंहिंजा दोस्तो, इहा सूरत जेका आहे इहा क़ुरान जे नुज़ूल जी सूरत आहे। इन्ना अंज़लनाहु फ़ी लैलतिल क़द्र, ऐं राति बि क़ुरान जे नाज़िल थियण वारी राति आहे। इन लिहाज़ सां हिन सूरत में 2 नुक़्ता ॿिया बि आहिनि, उहे बि तव्हांखे ॿुधाए छॾिया। हिकिड़ो इहो आहे त हिन पूरी सूरत में मां अर्ज़ु कयो त 30 कलमा 30 लफ़्ज़, असां कलमो लफ़्ज़ खे चवंदा आहियूं अरबी में, 30 लफ़्ज़ आहिनि इन सूरत में। अल्लाह तबारक व तआला ये क़ुरान जे नुज़ूल वारी सूरत आहे। इन्ना अंज़लनाहु क़ुरान जे नुज़ूल वारी सूरत आहे। इन में इशारो कयो 30 लफ़्ज़नि खां त जंहिं क़ुरान खे मां लैलतुल क़द्र में नाज़िल कयो आहे उन क़ुरान जा 30 सिपारा आहिनि। सिपारनि जे तरफ़ इशारो कयईं 30 लफ़्ज़नि सां त 30 सिपारा आहिनि उन क़ुरान जा। वरी तव्हां ॾिसजो त हिन सूरत जे अंदरि जेके हर्फ़ आहिनि, जीअं अलिफ बा ता सा हूंदो आहे हर्फ़ हरूफ़, त इहे मजमूई तौर ते हर्फ़ जेके आहिनि हिन में हर्फ़ असली उहे आहिनि 114। अल्लाह तबारक व तआला इशारो कयो त जंहिं क़ुरान खे असां लैलतुल क़द्र में नाज़िल कयो आहे उन क़ुरान जो 114 सूरत आहिनि। क़ुरान जूं सूरतूं घणियूं आहिनि? 114। तव्हां 114 सूरतूं ॿुधियूं आहिनि। ऐं क़ुरान करीम जा सिपारा घणा आहिनि? 30। के माण्हू चवंदा आहिनि त क़ुरान जा सिपारा वधीक हुआ ऐं अॻिते पोइते थी विया। क़ुरान जो इशारो ॿुधाए थो त इहे अहिड़े तरीक़े सां चवण वारा माण्हू ग़लति आहिनि। क़ुरान जा सिपारा ई 30 आहिनि ऐं क़ुरान जूं सूरतूं 114 सूरतूं आहिनि। अल्लाह तबारक व तआला असांखे क़ुरान खे सम्झण जी तौफ़ीक़ अता फरमाए। मुंहिंजा क़ाबिल एहतराम दोस्तो, दुरूद शरीफ़ पढ़ो। दुरूद शरीफ़ पढ़जे दिलि जे गहराई सां, दिलि जे मोहबत सां, आवाज़ सां, जीअं निंड कंदड़ जी निंड बि ख़तमु थी वञे। मुंहिंजी आदत आहे मां हिते डिगी तकीर न कंदो आहियां, 2 कलाक मुनो कलाक वधि करां। राति अज़ीम राति आहे, थी सघे थो असांजी हिकु घड़ी अल्लाह तबारक व तआला वटि क़बूल थी वञे। क़ुरान शरीफ़ जी ख़तम जी राति आहे, 27 तारीख़ जी राति आहे। रमज़ान पंहिंजे इख़्तिताम ते पहुचण वारो आहे। उन जी आख़िरी रातिनि मंझां हिकिड़ी राति आहे। अल्लाह ताला खां ज़रूरु इनशा अल्लाह उमेदु आहे त हितां जॾहिं असां उथंदासीं त इनशा अल्लाह पंहिंजो दामना अल्लाह जे बख़्शिश सां, अल्लाह जे रहम सां भरे उथंदासीं। ऐं जेके दुआऊं घुरंदासीं इनशा अल्लाह हिन मजलिस में असांजूं दुआऊं क़बूल फरमाईंदी। मुंहिंजा क़ाबिल एहतराम दोस्तो, तव्हां ख़ुशकिस्मत हो जो अल्लाह तबारक व तआला तव्हांजे हिन मस्जिद मंझां दीन जो फैज़ जारी कयो आहे। हिन ॻोठ में वॾो दीन जो फैज़ आहे अल्हम्दुलिल्लाह। वॾा औलिया अल्लाह ईंदा रहिया आहिनि ऐं अल्हम्दुलिल्लाह कई इदारा आहिनि जेके हली रहिया आहिनि। हिन साल क़ारी असलम साहब जे मदरसे हिन मस्जिद मंझां 5 छोकिरनि विफ़ाक़ुल मदार जो इम्तिहान ॾिनो आहे। 5 छोकिरनि जेके हाफ़िज़ क़ुरान हुआ ऐं उन्हनि हिफ़्ज़ जो इम्तिहान ॾिनो। ऐं अल्लाह ॼाणे थो मां हिन पूरे डिवीज़न जो विफ़ाक़ुल मदारस असांजो इदारो आहे। हिन साल विफ़ाक़ुल मदारस में तक़रीबन 1.5 लख छोकिरा हाफ़िज़ क़ुरान थिया। 1.5 लख। ऐं मजमूई तौर सां 6 लख तालिबनि इम्तिहान ॾिनो आहे जेके आलिम थियनि था ऐं अहिड़े तरीक़े सां विच में किताब पढ़नि था। त उहे 6 लख छोकिरा जे वञा 1.5 लख सिर्फ़ु हुफ़ाज़ मर्द ऐं हाफ़िज़ औरतूं आहिनि।
एतिरो माना अल्लाह ताला हाफ़िज़ क़ुरान पैदा कया। 3-4 साल अॻु में मस्जिद बैतुल्ला शरीफ़ जो इमाम, मस्जिद हराम जो इमाम, बैतुल्ला शरीफ़ जो इमाम शेख सुदैस आयो ऐं इस्लामाबाद में उन जो साम्हूं असां हिकिड़ो मुज़ाकिरो रखियोसीं। मां बि विभाग में आमिल में मेंबर आहियां ऐं उन में उनखे सॼो मुआइनो करायोसीं त असां वटां हेतिरा छोकिरा फारिग़ थिया आहिनि ऐं हे असां वटि यानी सनद आहिनि, हिफ़्ज़ जी सनद आहे, हे सानवी अहमद जी आहे, हे सानवी ख़ासत जी आहे, हे आलीअ जी आहे, हे आलमीअ जी आहे। हे सनदूं असां हुनखे ॾेखारियोसीं ऐं छोकिरनि जी तादाद ॿुधाईसीं त हुन चयो अल्लाह जे ज़ात जो कसम आहे त पूरी दुनिया जा मां सफ़र कया आहिनि पर एतिरो पाकिस्तान जेतिरा हाफ़िज़, हिन इदारे जेतिरा हाफ़िज़ मां किथे बि न ॿुधा। हीउ इदारो आहे विफ़ाक़ुल मदारिस जेको अल्हम्दुलिल्लाह एतिरा हफ़ाज़ साल में तयारु करे थो। इन जो नतीजो आहे त तव्हां ॾिठो हूंदो हिते हिकिड़ो हाफ़िज़ पढ़ाए थो अल्हम्दुलिल्लाह ऐं केतिरा उन जा साम्य आहिनि। जॻह नथी मिले त किथे ॿुधाइजे। नवाब शाह में ख़ुदि मुंहिंजे मदरसे जे अंदरि हिन साल तक़रीबन 15 आलिमनि हाफ़िज़नि क़ुरान करीम मुकमल ॿुधायो। 6 तारीख़ शुरू थिया, 6 तारीख़ वरी 9 तारीख़ वरी 12 तारीख़ वरी 15 तारीख़ 2-3 ख़तम हुआ, वरी उन खां पोइ 21 तारीख़ ताईं कल्ह बि हिकिड़ो ख़तमु हो, राति बि हिकिड़ो ख़तमु हो। त अल्हम्दुलिल्लाह एतिरा ख़तम हली रहिया आहिनि। हाफ़िज़नि खे जॻह नथी मिले, वीचारा कमरनि में 5-6 माण्हू वठी करे ॿुधाइनि था। इहो सॼो नतीजो आहे तव्हांजे महिनत जो ऐं आलिमनि जे इन सूरत जे अंदरि मदरसनि जो ऐं जेके उलमाए किराम ख़िदमत करे रहिया आहिनि उन्हनि जो। अल्हम्दुलिल्लाह हिन जॾहिं कारी साहब जे जॾहिं छोकिरनि खां इम्तिहान वरितो त मां उन मुफ़्तन खां बाद में पुछा कई। मां अलाह जे घर में वेही चवां थो त मां हुनखे का सिफ़ारिश न कई त बाबा हिन जो ख़ासि ख़्यालु कजांइ न, त मूंखे ख़बर आहे त सही तरीक़े सां इम्तिहान वठंदा आहिनि, हिन में का रिआयत न कंदा आहिनि। पोइ मां हुन खां बाद में पुछा कई त हीअ जेके छोकिरा हिन मदरसे जा ॿुधायो त कीअं हुया पढ़ण में। मूंखे चई अल्हम्दुलिल्लाह साईं बहितरीनु क़ुर पढ़नि पिया। ऐं मां पाण बि कारी साहब जो क़ुर ॿुधो, तमामु बहितरीनु अंदाज़ में क़ुर पढ़ी रहियो। इहा तव्हां ख़ुशकिस्मत हो जो अल्लाह तबारक व तआला तव्हांखे घर में अहिड़ो माना हिकिड़ो इदारो ॾिनो आहे जेको क़ुर करीम जे हिफ़ाज़त जो वॾो अहम ज़रियो आहे। ऐं तव्हांजे बचनि खे हाणे ॾिठो था जेके न्याणी नंढड़ी ऐं हिकिड़ो नंढो छोकिरो ॿिन्ही अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जे फज़ल करम सां नाज़िला क़ुर करीम मुकमल ऐं उन जी दुआ थींदी। इन में बि दुआ कंदासीं आख़िर में इंशाअल्लाह। मुंहिंजा क़ाबिल एतिराम दोस्तो, इहे ॻाल्हियूं असां सभिनी जे लाइ ख़ुशकिस्मती जी अलामत आहे। हिकिड़ा अहिड़ा इलाइक़ा आहिनि तव्हां ॿाहिरि वञो जंहिंखे क़ुर जी ख़बर ई कोन्हे त क़ुर कहिड़ी शइ आहे। ऐं मां हज़रत साईं मेर शरीफ़ वारनि खां इहो किसो ॿुधो, तव्हां बि शायदि जेके वॾा हूंदा उमिरि जा ॿुधो थो, यादि हुजे या न हुजे ख़ुदा ख़बर आहे। साईं सकरण में बयानु कयो पंहिंजी ज़िंदगी जे आख़िरी हिसे में। तक़रीबन अॼु खां इहो जेको बयानु आहे इहो लॻभॻि मुंहिंजे अंदाज़े में 32-33 साल अॻु में आहे। साईं जी वफ़ात खे त 24-25 साल थिया आहिनि, पर इहो उन खां अॻु में साईं जन बयानु कयो। उन में फरमायूं हिकिड़ो किसो ॿुधायूं त मूंखे इहो किसो ॿुधायो आहे मौलाना हुसैन अहमद मदनी जे फर्ज़ंद मौलाना असद मदनी साहिबु। ऐं उन ॿुधायो त हिंदुस्तान में हिकिड़े इलाइक़े में माण्हू मिटी खणी ट्रैक्टर ते विकिणंदा हुआ शहर में, ऐं हिकु जाइ ते उहे खोटनि पिया मिटी खणनि पिया त अंदरां जनाज़ो निकितो। जॾहिं ॾिठूं त जनाज़ो सफ़ा सही सलामत आहे ऐं तरो ताज़ा ॼणो हाणे नओं रखियलु आहे, चहिरो चिमकेसि थो, कफ़न बि सलामत अथसि। पोइ हुननि वरी मज़ीद उन में थोरो हुनजो मुआइनो कयो, ॾिठूं छा त हुनजे मथनि ॾांहुं हिकिड़ो ॿूटो फुटल आहे सरनि जो, जीअं सर हूंदा आहिनि, ॿूटलो फुटल आहे अंदरि, ऐं उन जा सर जेके आहिनि उन जे वात जे साम्हूं अची ख़तमजनि था ऐं उनजो वात बि मामूली थोरो खुलियल आहे। ऐं उन सरनि जे ज़रिए सां हुनजे वात जे अंदरि कतिरो थी करे अहिड़ी शइ जेका किरे थी, जॾहिं उन्हनि खे चखियो त उन्हनि चयो त आला दर्जे जो ख़ुशबूदार आहे ऐं आला दर्जे जो ज़ाइक़ेदार आहे, माखीअ खां वधीक मिठो। इहो अल्लाह तबारक व तआला हज़रत साईं जन पाण इहा ॻाल्हि ॿुधाई। हिते आम बि ॿुधायूं, असांखे ख़ासि बि ॿुधायो, वॾनि जाइ ते आम जलसे में ॿुधायो इहा ॻाल्हि। त मुंहिंजा क़ाबिल एतिराम दोस्तो, पोइ पुछा कयूं इलाइक़े में त कंहिंजी ख़बर आहे, ख़बर पई त फलाणे घर जी 8 किलोमीटर परे हो। उते विया, उन्हनि खां पुछा कयो, हुनजी घरवारी ज़िंदगी चए त हीउ 35 साल अॻु में फोत थियो आहे, 35 साल। ऐं चयो त फलाणे जो अमल ॿुधाए, त
चइबो आहे हिन जो कोई ख़ासि अमल त कोन हो, ग़रीब हो, पंहिंजो हारी नारी हो ऐं पंहिंजो घर में कमाए करे खाईंदो हो, ॿियो को अमल कोन्हसि। बाक़ी जेको किताबु पियो आहे मथां इहो किताबु उन जॻह ते अलमारीअ में रखियो त इहो किताबु रोज़ाना पढ़ंदो ऐं पढ़णु कोन ईंदो हुओ, सिट ते हथु रखी करे आङुर रखी करे चवंदो त हे अलाह जा किताब तूं बरहक़ आहे, मूंखे पढ़णु नथो अचे पर तूं बरहक़ आहे ऐं मूंखे हिन में को शक न आहे। त इहा ई आहे क़ुर जी आयत जो अलाह फरमायो ज़ालिकल किताबु ला रैब फ़ीह, इहो किताबु आहे जंहिंमें कंहिं क़िस्म जो को शक शुबो न आहे। पोइ इहो मसइलो खणी आहे दारुल देवबंद में, उन्हनि आलमनि ऐं मुफ़्तिन गॾु थी करे उन्हनि खे ॿुधायो त ख़बर पई त उहो क़ुर करीम खोले ॾिठो त उहो क़ुर करीम किताबु हो। पोइ उन्हनि आलमनि सभिनी इत्तिफ़ाक़ राय सां इहा फतवा ॾिनी त इन जो जेको अलाह क़बर में इज़त कई आहे ऐं इकराम कयो आहे, इहो इकराम क़ुर जे बरकत सां कयो। क़ुर एॾी वॾी बरकत वारी शइ आहे। अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे त अल्लाह असांखे क़ुर सां मोहबत रखण जी तौफ़ीक़ अता फरमाए। तमाम साथी दुरूद शरीफ पढ़ो त इंशाअल्लाह दुआ कयूं था ऐं मां कारी साहब खे जन क़ुर करीम